सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी। कराची जी कोरंगी, लांढी, शाह फैसल, मॉडल कॉलोनी में बरसात। मेहरान टाउन, शरीफाबाद, बिलाल कॉलोनी, ज़िया कॉलोनी, पहवर ॻोठ, मोहम्मद अली ॻोठ ऐं ॿियनि इलाक़नि में गोरे जेॾो पाणी भीजी वियो। दादू ज़िले जे नई नंग, अंगई ऐं नई गाज 20 फुट वही अचण सबबि छिन्नी शहर मुकम्मल पाणी जे घेरे में। छिन्नी खां जोही, टंडो रहीम खान, गाजी शाह ऐं शाह हसन वींदड़ रोड पाणी हेठि अची विया। सवें ॻोठनि जो जोही, दादू ऐं बांसीदाबाद सां ज़मीनी राब्तो काटा। मीरपुर बठोरो जी यूसी शाह मोहम्मद शाह में केतिरा ई घर ड्रही पट पइजी विया। ॻोठ भलो कलोई चौतरफ़ पाणी जी लपेट में। केतिरा ई ख़ानदान लॾपिलाण करे शाखनि ऐं सिमनालनि जे बंदनि ते वेही रहिया। मीरवा गोरचाणी जूं 7 खां वधीक कॉलोनियूं ऐं ॻोठ मुकम्मल तौर पाणी हेठि। अच वञ रस्ता बंदि। उस्मान शाह हुड़ी ऐं भरपासे जा ॻोठ बि पाणी जे घेरे में। रहवासी घरनि ताईं महदूद। बरसात मुतासिरनि जो चवणु आहे त ॻोठनि में अञा ताईं रिलीफ जो को बि कमु शुरू न कयो वियो आहे। सामूडी तूफ़ान बाबत छहों अलर्ट जारी। मौसमियात खाते जो चवणु आहे त सामूडी तूफ़ान अरबी समुंड जे उत्तर ओभर में मौजूदु आहे। तूफ़ान कराची समेत सिंध जी सामूंडी पटी खां परे वञी रहियो आहे। तूफ़ान कराची जे ॾखण ओलह खां 200 किलोमीटर ऐं गवादर खां ओभर ऐं ॾखण ओभर खां 380 किलोमीटर परे आहे। तूफ़ान जो रुख़ ओमान ॾांहुं हूंदो। तूफ़ान समुंड में कमज़ोर थी वञण जो इम्कान आहे। समुंड में हवाऊं 60 खां 70 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां घुली रहियूं आहिनि। कराची में इंसानी स्मगलिंग में मुलविस पंजाब वासी 5 जवाबदार गिरफ्तार। FIA क्लिफ्टन में ड्राइविंग लाइसेंस ऑफिस वेझो कार्रवाई करे 5 ॼणनि खे गिरफ्तार करे वरितो। 187 पाकिस्तानी पासपोर्ट हथ करे वरिता। FIA इख़्तियारनि मूजिबि गैर क़ानूनी ट्रैवल एजेंसी जी आड़ में जवाबदार मुबैना तौर ते शहरनि खे गैर क़ानूनी तौर परॾे उमाणण में मुलविस आहिनि। कश्मीर भरिसां चांडिया बिरादरी जी बिंदुरनि में संगावती तकरार तां हिकिड़ो जवान क़तल, 1 ज़ख़्मी। वारसनि जूं जवाबदारियुनि जी गिरफ़्तारी लाइ लाश इंडस साहिबे ते रखी धरणो। एहतजाज कंदड़नि मूजिबि सदन खे साॻियो तकरार न हो। कमाल चांडियो खे नाहक क़तल कयो वियो आहे। गज़ा में इसराइली हमलनि में वधीक 9 फ़लस्तीनी शहीद। जबालिया कैंप में अपार्टमेंट ते हमले में ॿारड़ी समेत 2 ॼणा शहीद। तुलकरम ऐं उन जे 2 पनाह गाहुनि ते हमिलो, 4 फ़लस्तीनी शहीद। जनीन में गाॾी ते इसराइली फोर्सिस जे हमले में 3 फ़लस्तीनी शहीद।